वालदेन जे लाइ ख़ुशीअ जो सभ खां वॾो लम्हो उहो आहे जॾहिं ॿार संदसि साम्हूं खिलंदा मुरकंदा आहिनि। ॿारनि जी नंढड़ी मुरक बि वालदेन जे लाइ सॼे ॾींहं जी थकावट ख़तमु करे छॾींदी आहे। ॿारनि खे वॾा तोहफ़ा, वॾियूं शयूं या वॾा ख़्वाब न घुरिजनि। उन्हनि खे सिर्फ़ु वालदेन जो वक़्तु घुरिजे जॾहिं पीउ माउ हथनि में हथ ॾियनि था, संदसि ॻाल्हियूं कनि था, ॿुधनि था या संदनि सां गॾु खेॾनि था। तॾहिं ॿारनि लाइ उहा ई दुनिया जी सभ खां वॾी ख़ुशी हूंदी आहे। 14 अगस्त जो ॾींहुं हुजे, ॿारनि जो स्कूल में प्रोग्राम हुजे, उन्हनि खे 9 बजे स्कूल छॾे मां वापसि वरी घर आयुमि, छो जो मुंहिंजी अञा तयारी मुकमल न हुई। घर अची करे कपिड़ा इस्त्री करे अगट विधुमि ऐं पोइ वेंजी सिंजी अची आईने ते बीठुमि, पंहिंजो पाण खे ॾिठुमि। नाश्ते जो जॾहिं टाइम थी वियो त मूंखे तूरियूं कणक जी मानी ऐं मुंहिंजो पुटु सालार मुंहिंजे लाइ अंब खणी आयो ऐं पाणीअ जो गिलास भरे आयो। माशाला सां कॾहिं असां तूरियूं कंदा आहियूं त कॾहिं भिंडियूं, कॾहिं तरियल वाङण, ऐं इहो ई असांजो नाश्तो हूंदो आहे सुबुह जे टाइम। मुंहिंजी तयारी अञा अणमुकमल हुई। मां रुमाल पातो साओ ऐं बेज लॻायो पंहिंजी छातीअ ते पाकिस्तान जो। सालार बिल्कुलु तयारु थी वियो, सालार बि चश्मो पातो। पर हिकिड़ो मिंट, हीउ रुमाल मूंखे सही न लॻी रहियो आहे। इन जे लाइ मां पंहिंजे हिन रुमाल खे लाहे करे ऐं ॾिसणु लॻुमि त हाणे सोचो त बिल्कुलु ठीकु आहियां। सालार खे बि तयारु करे मोटर साइकिल ते विहारियो ऐं पहुची वियुमि सिधो स्कूल में। ॿारनि खे संभराईंदे ऐं पाण संबद कंदे कंदे मां तमामु घणो लेट स्कूल में पहुतो हुअसि। मुंहिंजे ॿारनि जी स्पीच ऐं टेबलोस थी चुका हुया, पर हीअ जेके तव्हां वीडियो ॾिसो था इहे बि कंहिं दोस्त खां वरिता आहिनि। स्कूल में देरि अचण जे लाइ मूं ते हिकिड़ो जुर्मानो रखियो वियो हुयो ऐं उहो जुर्मानो हुयो मूंखे मिली नगमो ॿुधाइणो हुयो। स्कूल जो प्रोग्राम ख़तमु थी वियो, ॿारनि खे घर छॾे आयुसि ऐं वरी मूंखे अचिणो हो गुलशन हदीद। जॾहिं मां गुलशन हदीद आयुसि त रस्ते ते कामरेड अली मोहम्मद कलमती सां मुंहिंजी मुलाक़ात थी। कामरेड अली मोहम्मद कलमतीअ जे सीने में हिकिड़ो वॾो खज़ानो लिकियलु आहे। उहो कहिड़ो आहे, हिन जे वाता ॿुधो। जंगल रहनि आया थण थणी, अचनि लॾे विहनि गॾे, भर में भित हणी, वाह वाह मूं वणी मजलिस मारूअड़नि जी। कामरेड जो इहो छा चवंदा आहिनि, तशरी साईं ॼण चवंदा आहियूं लस्सीअ खे, जेका खीर मां ठहंदी आहे। ऐं जंगल रहण जी माना आहे त हो माल जी वसकारो जिते थींदो आहे उते माल काए जी जंगल में जू में रहंदा आहिनि, ऐं वरी रहंदा जिते आहिनि त गॾु पंहिंजा पखा गॾु अॾे वेहंदा आहिनि। ऐं अहिड़ी मजलिस, अहिड़ी रस्म, अहिड़ो रवाज साईं चवंदो त मूंखे तमामु घणो उहो वणियो, त मारूअड़नि जो वणियो। उन्हनि जी मोहबत ऐं सोबत मूंखे ॾाढी प्यारी हुई। महिरबानी महिरबानी। दोस्तो, इहो हुयो कामरेड अली मोहम्मद कलमती, जंहिंजे सीने में तमामु घणो इल्मु हुयो शाह साहब जो। वॾो पारखू आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो। उन खां बाद सिधो मां बाज़ार आयुमि त मुंहिंजी मुलाक़ात कलोड़नि छोकरनि सां थी। ही दोस्त जेके बि ॾिसो था तव्हां, इहे बाज़ार में मूंसां गॾु कमु कंदा आहिनि। हिननि जे हथ में एक्सरो हुयो। मालूम थियो त हुबदार खे पेर में धकु लॻो आहे। हिन जो एक्सरो करायो आहे। हींअर तमामु घणी फ़रहत अथसि ऐं सही आहे। दोस्तनि चांहि चई ऐं चयनि त तव्हांखे चांहि पी करे पोइ वञिणो आहे। कराची में मौजूदु सभिनी होटलनि ते तव्हांखे नंढड़ा कोप मिलंदा जेके आंगुर खां बि नंढा आहिनि। खेर सां चांहि पीती ऐं जॾहिं मां टेबलुनि ॾे वञी रहियो हुयुमि त छोकरनि मूंखे मना कयो त भाऊ तव्हां सब्र कयो, तव्हां टेबलूं न खणो, असां छा जे लाइ आहियूं, असां तव्हांखे टेबलूं खणी था ॾियो। सो मूं चयो यार तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा। ऐं मां चयो तव्हां इहो वीडियो जे चकर में भरे रहिया हो। हुननि चयो तव्हां भली असांजो वीडियो न भरियो, पर हीअ टेबलूं असां तव्हां जेके मोहबत में खणी था ॾियूं। असां वेठा हुआसीं, असांखे मुनासिबु न लॻी रहियो हुयो त तव्हां टेबलूं खणो, इन जे करे असां तव्हांखे हीअ टेबलूं लॻा था ॾियूं। परियां गफ़ूर भाई केले वारो अची वियो, जंहिं मूंखे चांहि जी सलाह आई। मूं गफ़ूर भाई खे चयो त यार हिननि छोकरनि मूंखे हींअर चांहि पीआरी आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। यकीन कयो दोस्तो, ही बाज़ार जा जेके बि सभु नौजवान आहिनि, दोस्त
दोस्तनि मुंहिंजी तमामु घणी इज़त कंदा आहिनि। हीअ इज़त इन जे लाइ न कंदा आहिनि त सिर्फ़ु हे वीडियो थो भरेगे या व्लॉगिंग थो करे, पर इन जे करे कंदा आहिनि त अॼु ताईं मां बाज़ार में कंहिंखे बि का गार न ॾिनी आहे, कंहिंखे अड़े करे न सॾियो आहे। हर कंहिं सां प्यार सां शफ़क़त सां पेश ईंदो आहियां ऐं हर कंहिं माण्हू जी इज़त कंदो आहियां। इन जे करे मुंहिंजी तमामु घणी इज़त कंदा आहिनि, प्यार ॾींदा आहिनि।